घोटकी जो इलाइक़ो आदिलपुर जिते बदअमनी ते कंट्रोल न थी सघियो आहे बदअमनी ते कंट्रोल न करण ते SHO आदिलपुर रिज़वान अहमद नारेजो खे बदली कयो वियो आहे। मोहम्मद हनीफ खोसो खे आदिलपुर थाणे जो नओं SHO मुक़रर कयो वियो। रिज़वान अहमद नारेजो जे दौर में साजिद कलवड़ क़त्ल अहलकार फरज़ान अली कलवड़ शहीद थिया आहिनि। घोटकीअ जो आदिलपुर थाणो इन जी हद में अमनो अमान जी ख़राब सूरत हाल घोटकी जे SSP इन मामले जो नोटिस वरितो। SHO आदिलपुर रिज़वान अहमद नारेजो खे हाणे बदली कयो वियो आहे। संदसि जाइ ते मोहम्मद हनीफ खोसो खे आदिलपुर थाणे जो नओं SHO मुक़रर कयो वियो। रिज़वान अहमद नारेजो जे SHO जे दौर में साजिद कलवड़ क़त्ल थियो अहलकार फरज़ान अली कलवड़ शहीद भी थी चुको आहे, जॾहिं त मजमूई सूरत हाल अमनो अमान जी आदिलपुर जे इलाइक़े में भी ख़राब रही आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर माजिद कलवड़ खां। माजिद, आगाह कजो SHO आदिलपुर रिज़वान अहमद नारेजो खे बदली कयो वियो ऐं नओं SHO मुक़रर कयो वियो आहे। बरपात इलाइक़े में बदअमनी टोटल रही आहे, जंहिंजे करे कुझु ॾींहं पहिरियां आदिलपुर जो 17 करोड़ में फरज़ान अली कलवड़ खे शहीद कयो वियो, जेको पुलिस जुर्म जे मुक़ाबिले थियो। जंहिंखां पोइ आदिलपुर थाणे ते मुक़रर थियल SHO रिज़वान नारेजो को बदली कयो आहे। संदसि जाइ ते SHO हनीफ खोसो मुक़रर कयो आहे। मां वटि इहो ॿुधाईंदो रहां त 2 साल या अॼुकल्ह 2 साल अॻु हिते मुक़रर थियल हनीफ खोसो आदिलपुर थाणे मुक़रर थियल हुयो, जेको साजिद कलवड़ क़त्ल थियो जेको आहे हिनखे मुक़रर कयो। जेका पोइ हिकु दफ़ो ॿीहर आदिलपुर थाणे ते SHO हनीफ खोसो खे मुक़रर कयो आहे। जॾहिं त होॾां जेको आहे आदिलपुर थाणे ते जेको मक़तूल क़त्ल थियल शहीद थियल जेको आहे फरज़ान कलवड़ जो जेको आहे हिन वक़्तु त वाक़ई जी FIR बि दाख़िल न कई वई आहे। जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ माजिद अली कलवड़। मजमूई अमनो अमान जी सूरत हाल आदिलपुर में गुज़िरियल कुझु अरसे खां ख़राब रही आहे। SHO खे बदली कयो वियो ऐं मोहम्मद हनीफ खोसो खे आदिलपुर थाणे जो नओं SHO मुक़रर कयो वियो आहे। अॻिते वधंदे मां खे आगाह कयूं त संजोरो तालुके में गुज़िरियल 24